बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजे अॼोकी इन ख़ूबसूरत मच कचेरीअ ते असांजा कई ख़ूबसूरत मेहमान हाजी अतर खान रिंद, हाजी उर्स खान रिंद, हाजी उमेद अली खान रिंद, मिठल खान रिंद, मोहम्मद अमीन ज़हरी ये सेवण जे लाल साईं जी नगरी में असां वटि पहुता आहिनि। संदन मेहरबानी बचल मंगणहार मोल खां कई आया आहिनि सेठ अहमद नवाज़ द्वाराणी ऐं साले मोहम्मद द्वाराणी। इन सभिनी मेहरबाननि जूं महिरबानियूं भली कार जी कार। असांजी महफ़िल मच ते मचल आहे, तव्हां सभिनी जी महिरबानी। कंहिं तमामु सुठो चयो आहे त नेणनि निंढूं कनि भॻो आरस अखियुनि उजामियो बरनि तोखे सारियो सुपरी। तो उम्मीद आहे तव्हांखे बि सुपरी यादि हूंदो, निंड हींअर कोन ईंदी। महफ़िल में तव्हां जंहिं शौक़ ऐं जोश ऐं ख़रोश सां शरीक आहियो उन मां वॾी उम्मीद आहे जिन असांजी कोहिस्तान जे धरती जे हिन मच कचेरी खे मचण में मदद कई ऐं अची असां वटि शरीक थिया। असांजे नौजवान दोस्त खादिम ख़ास केली खे गुज़ारिश कंदासीं तू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में। खादिम हुसैन ख़ास केली। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, भले देश परदेस वारा वसन। कॾहिं सींध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ तुंहिंजा न मुरझाइजनि। इहे मोड़ केर आहिनि? उहे मोड़ इहे आहिनि जेके स्टेज ते वेठा आहिनि। हिननि मोड़नि जे हूंदे हिन सिंध जी सींध कॾहिं बि मेरी न थींदी ऐं हीअ कचहरियूं इंशाअल्लाह क़ाइम ऐं दाइम रहंदियूं। हीअ धरती कलंदर भिटाई बुखारी अयाज़ ज़ुल्फ़कार ऐं बेनज़ीर जी आहे, जंहिंजे लाइ भिटाई साहब चयो साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। दुआ में सब याद रखजो, सभिनी जा वॾा वड़ ख़ास करे जेके परे परे जा मेहमान साईं बाकर शाह साहब, संस फरजंद साईं मस्तान शाह साहब, अली गुल भट्टी साहब, साईं गुलाम रसूल सोलंगी साहब, उन खां अलावा थाने बुला खान का आयल दोस्त, हर पासे का आयल सभई दोस्त, सभिनी जा वॾा वड़ लख लाइक जिन शेख साहब रतनानी साहब ऐं साईं मोहम्मद बख्श जी दावतुनि ते पंहिंजा कुर्ब जा कदम भरे पंहिंजो क़ीमती वक़्तु सिराए ते पहुता आहिनि। ऐं इंशाअल्लाह अॼु जी इहा तक़रीब इहा कचहरी असां सभिनीनि खे हौसलो थी ॾिए, हिकु ताक़त थी ॾिए, हिकु जज़्बो थी ॾिए त हाणे शायदि हर साल हर 6 महीने अहिड़ा मेला मचंदा रहनि ऐं इंशाअल्लाह हे हलंदी रहंदी। उस्ताद बुखारी केॾो न ख़ूब चयो आहे त कॾहिं यार साण महफ़िल में, कॾहिं लोक साण मक़्तल में, प्यार में थी पती पती हूंदी हा या मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। थोरी दानाह घणी दीवानी थई, जंहिंजी उस्ताद हीअ निशानी थई, सूंह ऐं सिंध सां सची हूंदी हा या मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। वॾी महिरबानी।